जी शागिर साथियों अस्सलाम वालेकुम। उम्मीद तव्हां ख़ैरियत सां हूंदा। अॼु पाण 6 दर्जे जी इंग्लिश जो यूनिट नंबर 1 प्रैक्टिसिंग क्लीनलीनेस हुन जी एक्सरसाइज़ में जेका लैंग्वेज जी कॉम्पिटेंसी आहे राइटिंग उनखे अॼु कंप्लीट कंदासीं। सो अचो त हिनखे शुरू करियूं था। मूं वटि किताब मौजूदु आहे सिफ़े नंबर 18 ते हीअ एक्टिविटी मौजूदु आहे। ठीकु आहे। सो ही मूं तक़रीबन पढ़ी छॾियो आहे ऐं तव्हां बि इनखे पढ़ंदव त इन में वेरी सिंपल सभ खां पहिरीं हू चवे थो त जीअं पाण रीडिंग टेक्स्ट पढ़ियो आहे अ विज़िट टू द पार्क। तव्हां ॾिसो त उन में हिकिड़ी कहाणी आहे ॿिनि दोस्तनि जी अब्दुल्ला ऐं हमज़ा जी। त पाण जेको आहे सो हिकिड़ी अहिड़ी स्टोरी ठाहियूं। असल में हू पाण खां प्रैक्टिस इहा थो घुरे त पाण स्टोरी जेका राइटिंग आहे उन जी पाण प्रैक्टिस करियूं। ठीकु आहे। राइटिंग स्किल आहे लैंग्वेज जी, कंहिं बि ॿोलीअ जी स्किल आहे राइटिंग। सो हिन में अॼु पाण जेको आहे सो राइटिंग में हूअ थो चवे त पाण स्टोरी लिखणु सिखूं ईअं जीअं अ विज़िट टू द पार्क लिखियलु आहे। ठीकु आहे। हाणे उहो कीअं लिखबी शागिर्द साथियो बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। हुननि पाण खे टॉपिक ॾेई छॾियो आहे आवर विलेज और सिटी क्लीन। भई आऊं त ॻोठ जो माण्हू आहियां सो आऊं इहो ई चवंदुसि टॉपिक रखंदुसि कीपिंग अवर विलेज क्लीन। ठीकु आहे। कीपिंग अवर विलेज क्लीन। हाणे बिल्कुलु आसान आहे, को बि मुश्किल कोन्हे। हू चवे थो त इनखे कापी जे सेंटर ते लिखो, 3 ॼणनि दोस्तनि जो पेयर करियो, पोइ हाणे जेतिरा थी सघो था जेकॾहिं तव्हां अकेला आहियो घर में पढ़ो पिया त पंहिंजे अंदरि बि तव्हां 1 मां 3 थी सघो था, 4 थी सघो था, जेतिरा तव्हां चाहियो एतिरा थी सघो था। ठीकु आहे। ऐं पोइ गॾिजी वेहो पंहिंजे पाण सां कापी जे जनरल ते जेको सिफ़ो आहे उन जे विच ते ईअं लिखो कीपिंग अवर सॉरी मूं विलेज त लिखियो कोन, कीपिंग अवर विलेज क्लीन। ठीकु आहे। त हाणे पाण जेको आहे सो अचो त हिन ते जेको आहे सो पाण अॼोको हीअ करियूं था, पंहिंजे ॻोठ खे साफ़ रखण ते पाण हिकिड़ी स्टोरी लिखूं था। ठीकु आहे। हाणे बिल्कुलु आसान तरीक़ो। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे स्टोरी लिखण में ॾुखियाई आहे स्पेशली स्टूडेंट्स और टीचर्स सो मोर स्पेशली। ठीकु आहे। जेकॾहिं उस्ताद जेके पढ़ाईंदड़ उन्हनि खे आखाणी लिखण में का ॾुखियाई आहे, छो त आऊं त टीचर सां गॾु राइटर बि आहियां ऐं ॿारनि जूं आखाणियूं मूं लिखियूं बि आहिनि। सो उन जे करे आऊं त मतिलबु अल्लाह जी महिरबानी सां कोशिशि कंदुसि बहितर खां बहितर तव्हांजे साम्हूं पेश करियां। पर जेकॾहिं उस्ताद उन्हनि खे कहाणी लिखण में को मसइलो आहे त गॾु गॾु रहिजो, ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। त तव्हां छा था करे सघो। ख़ैर हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते। ठीकु आहे। हाणे हिन में हू चवे थो त सभ खां पहिरीं तव्हां दोस्त 2-3 ॼणा गॾु वेहो, ही तव्हां जंहिं ते स्टोरी लिखणी आहे तव्हां ईअं जेको आहे सो माइंड मैप ठाहियो। यादि रखो त माइंड मैप ते पाण हिकिड़ी अलॻि सां वीडियो आऊं अपलोड कंदुसि। कोशिशि करे माइंड मैप तमामु अहम शइ आहे त जीअं तव्हां माइंड मैप वसीले तव्हां सुठा सुठा कमु करे सघो। ठीकु आहे। पढ़ाई जे हवाले सां। सो बहरहाल हाणे हीअ पाण कयोसीं। हाणे तव्हां सलाह करियो ॻोठ खे साफ़ करण जे लाइ छा करणु घुरिजे ऐं छा न करणु घुरिजे। छो त हिन में हिकिड़ी जाइ ते इहो बि लिखियलु आहे त शुड ऐं शुड नॉट जो इस्तेमालु लॻायो। जेकॾहिं रूल्स खे ठाहियो था त मस्ट ऐं मस्ट नॉट जो बि लॻायो। ठीकु आहे। एडवाइसिस ऐं रूल्स खे बि फॉलो करिणो आहे। सो दोस्तो हाणे पाण जेकॾहिं 3 ॼणा दोस्त वेठा आहियूं त हाणे यार छा करणु घुरिजे अचो सलाह करियूं। त पोइ उहे दोस्त जेका सलाह कनि कंहिंजो बि हिकिड़ो आइडिया अचे त उहो लिखणो आहे। फ़र्ज़ु करियो मूंखे हीअ लिखंदे हीअ आइडिया अची वियो आहे कीपिंग अवर विलेज क्लीन मतिलबु छा करणु घुरिजे। वेरी सिंपल, डू नॉट थ्रो रैपर्स एवरीवेयर। ठीकु आहे। मतिलबु आऊं चवां थो त हर जाइ ते गंद किचिरो न करणु घुरिजे। ठीकु आहे। अच्छा, ॿियो जेको मुंहिंजे अंदरि दोस्त वेठल आहे उनखे इहो आयो आहे त वी शुड यूज़
डस्टबिन्स ठीक आहे ही हिकु तरह जो आइडियो आहे ठीकु ऐं ॿियो आहे फ़र्ज़ करियो त वी शुड डस्टबिन्स ॿियो जेकॾहिं आइडिया अचे थो त हा हिन दौर जे हिसाब सां वी शुड ड्रॉ वी शुड स्टार्ट लिखां थो हाणे छो त इंग्लिश मुंहिंजी बि एतिरी त कोन्हे ख़ासि तो वी शुड स्टार्ट कैंपेन जेको आहे सो कैंपेन ऑन सोशल मीडिया कैंपेन ऑन सोशल मीडिया ठीकु आहे मतिलबु पाण फेसबुक ते या व्हाट्सएप जे वसीले पाण कुझु करे सघूं था ठीकु आहे उन खां ॿियो पाण छा था करें वी शुड मेक पोस्टर्स जेको हिन स्कूल किताब पढ़ण मां पाण खे ख़बर पई आहे अहिड़े नमूने सां आऊं हिन खे चवां थो त जेको आहे सो ग्रुप वर्क ठीकु आहे ग्रुप वर्क वसीले बि सुठो कमु करे सघिजे थो ऐं उन खां अलावा जेको आहे सो ॿियो छा थो करे सघिजे ख़ैर वेरी सिंपल हाणे फ़र्ज़ु करियो त आऊं हीअं सम्झां थो त ही फ़र्ज़ु करियो मूं वटि कुझु आइडियाज़ आया आहिनि अहिड़ा जाम सारा अची सघनि था पर जेतिरा बि अचनि था तव्हां ईअं लिखो ठीकु आहे हाणे हिकु तरह जो माइंड मैप आहे पर माइंड मैप ते अलॻि सां वीडियो ठाहिणी पवंदी हाणे हू चए थो त जॾहिं तव्हां इहे करे वठो त ॿिए मरहले में छा करियो त तव्हां पोइ हिन में कुझु पॉइंट्स लिखियल आहिनि ऐं तव्हांखे ॿुधायां थो त हू चवे थो त भई तव्हां माइंड मैप खां पोइ हिकिड़ी स्टोरी तव्हां ज़हन में करियो त ही शयूं न करणु घुरिजनि त हाणे जेको आहे सो डायलॉग कहिड़ा हूंदा उन खां पोइ कैरेक्टर्स केतिरा हूंदा उन में जीअं त पाण वारी कहाणीअ में 2 कैरेक्टर्स आहिनि अब्दुल्ला ऐं हमज़ा हिन में कहिड़ा हुजणु घुरिजनि उन खां अलावा हिन स्टोरी जो नालो छा हुजणु घुरिजे त पोइ ऐं सीन कहिड़ो हुजे जीअं त हुन में हुन ॾेखारियो त वन ब्राइट सनी मॉर्निंग अब्दुल्ला ऐं हमज़ा यानी हिकिड़ो ख़ूबसूरत सुबुह जो संडे हो ऐं पोइ वरी हू पब्लिक पार्क में वञनि था पोइ वरी हिकिड़ो दुकान ॾेखारे थो उते आइस्क्रीम वठनि था मतिलबु अहिड़े नमूने सां उहो मंज़रु आहे जेको पेश कनि था हू चवनि था त हिते तव्हांजो मंज़रु कहिड़ो हूंदो ठीकु आहे अच्छा उन खां पोइ हाणे पाण अचो त पहिरीं ऐं कैरेक्टर्स जेके हूंदा उन्हनि जा नाला कहिड़ा हूंदा ठीकु आहे हाणे अचो त पाण हिन खे आसान नमूने सां कयूं था उन जे करे मूंखे हिन खे साफ़ करणो पवंदो यानी ॿिए सिफ़े ते हलणो पवंदो ठीकु आहे एसि ताईं तव्हां छा करियो जो चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं दोस्तनि ताईं असांजी वीडियो खे शेयर करियो ऐं जेकॾहिं पेरेंट्स आहियो त लाज़मी तौर ते पंहिंजे नियाणियुनि खे हर सूरत में पढ़ायो महिरबानी करे जीअं बि आहियो किथे बि आहियो ऐं उन खां पोइ जेकॾहिं भाउ आहियो त पंहिंजे भेनरनि खे पढ़ायो इहो तमामु ज़रूरी अथव ठीकु आहे सो हाणे अची वियासीं पाण ईअं सम्झो त हिकिड़े नए सिफ़े ते ऐं जिते आऊं हिकिड़ी स्टोरी इहा वेरी सिंपल तव्हांजे साम्हूं पेश करियां थो फ़र्ज़ु करियो आऊं लिखां थो कीपिंग इहो ई साॻियो जो टाइटल था ॾियूं कीपिंग अवर विलेज या हीअं था करियूं अञा बि हिनखे थोरो सुठो था करियूं न रूबरू वरी मज़ो न आहे ज़हन में अचे पियो त पाण चऊं था लेट्स कीप ठीकु आहे लेट्स कीप क्लीन अवर विलेज ठीकु आहे विलेज ही अॻिते हली आऊं सोचां पियो त स्टोरीअ खे पाण कंहिं कैंपेन जो बि ॾींदासीं नालो ठीकु आहे अचो त पंहिंजे ॻोठ खे साफ़ रखूं हाणे पाण टाइटल ॾेई छॾियो हाणे पाण हिन जो सीन पेश करियूं था वन ब्राइट सनी मॉर्निंग हाणे आऊं जेको सीन ठाहियो आहे मुंहिंजे ज़हन में थोरो हिन ते सोचे सो अचो त तव्हां सां शेयर करियां थो फ़र्ज़ु करियो त इट वॉज़ बल्कि इट वॉज़ सां लॻायूंसि वॉज़ कोन था लॻायूं इज़ी लॻायूं था जी होम टेंस इहो शुमार कयो इट इज़ ईद डे ओके एंड all the village children
children are at the ground in front of the village to enjoy the day. ठीक आहे. हाणे हिन जो मतिलबु आहे त हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे, ॻोठ जा सभई ॿार जेको ॻोठ जे साम्हूं वारो मैदान आहे न उते इंजॉय करण आया आहिनि. ठीकु आहे. Children have they are full of fun. They are full of fun यानी वो माना खुशी में आहिनि जाम सारा. ठीकु आहे न. They have ice creams. ठीक आहे. ice creams ॿियो छा sweets and other things to eat and toys to play. ठीकु आहे. उन्हनि वटि छा आहे जो आइस्क्रीम आहिनि, स्वीट्स आहिनि, कुझु ॿियूं शयूं आहिनि यानी चॉकलेट वग़ैरह आहिनि ऐं उन खां पोइ वरी उन रांदीका उहे खाइण जे लाइ आहिनि ऐं रांदीका आहिनि खेॾण जे लाइ. ठीकु आहे. एट द एंड आख़िर में when all the children went back to back to home, the ground was full of rappers. ठीकु आहे. हाणे पाण लिखियो त उन्हनि जी वापसी ते जॾहिं ॿार सभु वञनि था हलिया त कागर जेको आहे सो गंद किचिरो उहो सभु जेको आहे सो उते पियो हूंदो आहे, ग्राउंड उन सां भरियो पियो हूंदो आहे. ठीकु आहे न. in the evening हाणे पाण कैरेक्टर्स जा नाला लिखूं था. ठीकु आहे न. कैरेक्टर्स लिखूं था. हाणे रुगो छोकिरा सही कोन्हे. आमना एंड राजू came to play and noticed that. ठीकु आहे. शाम जो जॾहिं आमना ऐं राजू ते खेॾण था अचनि त उहे इन जो नोटिस वठनि था, इनखे ॾिसनि था. ठीकु आहे. हाणे पाण जेको आहे सो स्टोरी शुरू कंदा यानी हाणे सीन पाण ठाहे छॾियो आहे त कीअं थींदो आहे. उन खां पोइ अचो त हाणे स्टोरी पाण जेको आहे सो हिनजी क्लियर था करे वठूं. ठीकु आहे. त उन जे लाइ ईअं सम्झो त हिनखे साफ़ु करे ऐं पाण खे ॿिए पने ते हलणो पवंदो. सो अचो त ॿियो पनो ठही था वठूं. हिनखे साफ़ु करण सां ॿियो पनो ठही वेंदो आहे. ठीकु आहे. हाणे हिते ॾिसो. हाणे हिते पाण हिननि जा डायलॉग्स लिखूं था त उनखे ॾिसी हू ॻाल्हाइनि था. हाणे जेको आहे सो आमना ॻाल्हाईंदी पहिरीं मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे छोकिरी खां शुरूआत था करियूं. आमना चए थी
It is not good to celebrate Eid day like this. ठीक है, like this. ठीक है, ईअं जेको आहे सो ईद डे सेलिब्रेट न करणु घुरिजे. पोइ वरी राजू ॻाल्हाए थो. What can we say? What can I say? बल्कि what can we do? What can we do? आमना तूं ऐं आऊं छा था करे सघूं? All of the people do the same. ठीक है, जॾहिं त हर सभु माण्हू ईअं था कनि, सभु माण्हू ईअं था कनि त पोइ ॿारनि जो कहिड़ो ॾोह आहे. ठीकु आहे, हाणे पोइ अचो त आमना हिन सां ॻाल्हाए थी. आमना चवेसि थी we can do, हिकिड़ो मिनट, we can do and we should do something to keep clean our ground. अञा ही हिते रुगो ग्राउंड ते आहे, यानी असीं करे सघूं था ऐं असांखे करणु घुरिजे कुझु छाजे लाइ, कुझु न कुझु करणु घुरिजे ग्राउंड खे साफ़ रखण जे लाइ. ठीकु आहे न. पोइ वरी हू चवे थो त राजू चए थो how can we clean this big ground. हाणे ही हेॾो वॾो जेको ग्राउंड आहे इन खे पाण जेको आहे सो कीअं था साफ़ करे सघूं, पाण त भॼणा आहियूं. पोइ वरी आमना हिन खे चवंदी we should meet with other children and do work in groups. ठीकु आहे, चए थी त असां ॿियनि शागिर्दनि सां मिलणु घुरिजे ऐं असांखे कमु जेको आहे सो ग्रुप्स में विरहाइणु घुरिजे. त हाणे वरी अचो त हिन आखाणी खे अञा थोरो अॻिते हलाइणो पवंदो. जेके अञा छो त पाण जेके आइडियाज़ लिखिया हुआ उहे अञा हिन में पाण लॻाए न सघिया आहियूं. हाणे अचो त ही फ्लो में कहाणी कोशिशि कंदुसि त जल्दी में पूरी करियां. उन खां पोइ ॾिसो अचे थो त वी शुड ओके. उन खां पोइ राजू चवे थो not only ground but we should also keep clean our village.
असांखे न रुगो ही रांदि जो मैदान पर असांखे ॻोठ बि साफ़ करणु घुरिजे। आमना yes of course yes through group work we can do this with group work हाँ easily ठीक है EASI easily असां इहो ग्रुप वर्क वसीले आसानी सां करे सघूं था। पोइ वरी राजू चवंदो त we should place dustbins and यार कौन तो लिखूं all around the ground and in our homes also ठीक आहे मतलब असांखे उहे डस्टबिन्स बि उते रखण घुरिजनि ऐं उन खां पोइ वरी हाणे आमना चवंदी you know we should draw a social campaign about cleanliness about cleanliness we should draw a social campaign about on social media agreement not only in the village but also on this ठीक है but also on social media ठीक है social media to aware the people थोड़ो वॾो थी वेंदो to aware the people बस एतिरो ई करे था छॾियूं ठीकु आहे हाणे आख़िरी में राजू चवंदो we should also upload our activities on social media not only to aware the people but also to रुगो also सही कोने but to appreciate ourselves too ठीक है ourselves too
असांखे पाण खे एप्रिशिएट करण जे लाइ यानी जेके छोकिरा कमु कंदा उनखे एप्रिशिएट करण जे लाइ छोकिरा छोकिरियूं उन्हनि जे लाइ बि पाण सोशल मीडिया ते कैंपेन हलायूं। ठीकु आहे। हाणे जेको आहे सो आख़िर में स्टोरी ते ख़तमु था कयूं। आमना took a wrapper from the ground and shouted. Okay, and shouted. छा आमना मतलब कागर खयो ज़मीन तां ऐं रड़ करे चयईं छा चयईं त लेट्स हिते लेट्स कीप आवर विलेज क्लीन and I have started this. ठीक है। त दोस्तों हाणे हीअ जेका आहे सा तव्हांजी स्टोरी बिल्कुलु आसान थी वई जंहिंखे तव्हां आसानी सां करे सघो था। अच्छा हाणे मूं बि इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हां मां किन दोस्तनि खे स्टोरी ईअं लिखणु नथी अचे मसइलो आहे त पोइ बिल्कुलु आसान आहे चैट GPT ते वञो गूगल जेमिनाई ते वञो रिक्वेस्ट करियो त मूंखे क्लास 6 जे ॿारनि जी सतह जी हिकिड़ी स्टोरी खपे थी 2 कैरेक्टर्स हुजनि उन में हुनजो टाइटल हीअ हुजे उनजा डायलॉग वधि में वधि 3 या 4 हुजनि। प्रॉम्प्ट सुठो लिखंदव त कहाणी सुठी ईंदी। उमेद आहे त तव्हांखे वीडियो वणी हूंदी।